नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में रोलू कुतनि जे आज़ार जूं ख़बरूं मीडिया ते हलण खां पोइ तक जे MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर जे हुकुम ते टाउन कमेटी राणीपुर जे टाउन ऑफिसर मुमताज़ उनड़ पारां शहर में कुता मार मुहिम शुरू करे छॾी। पहिरें ॾींहुं शुरू कयल कुता मार मुहिम में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 20 खां वधीक रोलू कुता पकड़े ज़हर ॾेई मारिया विया आहिनि। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे टाउन ऑफिसर राणीपुर मुमताज़ उनड़ चयो आहे त शहर में रोलू कुतनि जे आज़ार जूं मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ तक जे MPA पीर सैयद अहमद रज़ा शाह जीलानी ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर नोटिस वठी कुता मार मुहिम शुरू कराई आहे। हिन चयो त कुता मार मुहिम तेसीं ताईं जारी रहंदी जेसीं ताईं समूरे शहर मां रोलू कुतनि जो ख़ात्मो नथो आंदो वञे। हिन चयो त शहरियुनि खे रिलीफ फराहम करणु मुंहिंजी पहिरीं तरजीह आहे। मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा हर वक़्तु शहरियुनि लाइ खुलियल आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।